कल हैदराबाद बंद हो, कंडियारो कल बंद हो, अज जामशोर जो इंडस हाईवे बंद है। खोड़ सारा माण्हू बीठा आहिनि, को थो चए कराची वेंदुसि, को थो चए हैदराबाद वेंदुसि, को थो चए सेवण वञिणो आहे, को थो चए फलाणे जी ज़ियारत करणी आहे। मामलो हीअ आहे, जॾहिं वतन जी ॻाल्हि ईंदी आहे, वतन जी जाग्राफी जी ॻाल्हि ईंदी आहे, सरहदुनि जी ॻाल्हि ईंदी आहे, नंगनि ऐं दंगनि जी ॻाल्हि ईंदी आहे, सभई आरज़ा उहे टेम्पररी थी वेंदा आहिनि। वतन सभिनि खां वधीक मथां अज़ीज़। पाण हिकु धीउ जो पीउ आहियां, हितां मां खोड़ सातरा माण्हू औलाद वारा हूंदा, 10 मुहर्रम जो ॾींहुं मातम करे मल्हायो था इमाम हुसैन जी आल जे लाइ। इमाम हुसैन जी जंग कंहिं हिकिड़े यज़ीद जे लाइ न हुई, इमाम हुसैन जी जंग हर उन दौर जे यज़ीद जे लाइ हुई जेको कंहिं बि न्याणी खे ही त मामूली ॻाल्हि न आहे। प्रिया कुमारी 10 मुहर्रम जे ॾींहुं तव्हां ऐं असांजे मुस्लमाननि जे अक़ीदे जे आधार ते पंहिंजे घर जे अॻियां सबील लॻाए रही हुई, माण्हुनि खे ईंदड़ वेंदड़ मासूमनि खे सबील पीआरे रही हुई। घणनि सालनि जी? 5 सालनि जी। ही बेहूदा धाड़ेल जंहिंखे न कंहिं औरत जी शुनास आहे, न कंहिं मर्द जी शुनास आहे, न कंहिं ॿुढड़ी मासूम न्याणी जी शुनास आहे। रियासती धाड़ेल पुश्त पनाई इन्हनि खे SSP जी नाकारा CS ऑफिसर, टके जा CS ऑफिसर, उन्हनि जी कश्मीर, कंदकोट, घोटकी ऐं शिकारपुर जे कच्चे में हुंग ते माण्हू अगवा कराइनि था, उन हुंग में हिसेदार आहिनि। असीं कोन था सुञाणूं तव्हांखे, अरे असां तव्हांजी पॉलिसियुनि खे, तव्हांजी स्ट्रेटजीस खे जेके तव्हां वेही पंहिंजे हेडक्वार्टर में ठाहींदा आहियो, पढ़ी चुका आहियूं। असांखे ख़बर आहे, असीं पढ़ी चुका आहियूं। सॼी सिंध बंदि आहे। शऊरी सतह ते ॻाल्हायो, वतन ते ॻाल्हायो। वतन तकलीफ़ में आहे, अरे तूं चांहियो ई न कम जो न आई, मक्सिया कम जो न आई, बिरोया कम जो न आई, सिंधियत जो वार अगरि सिंधी साबित नथो थी थिए त पोइ तूं कम जो न आई। तूं ऐं मां ख़ामोश रहूं पोइ धरती केरु बचाईंदो? छा तुंहिंजो मुंहिंजो पीउ अची क़ब्र में ॻाल्हाईंदो? दीवाननि जूं माणियूं नाणियूं असां जूं न्याणियूं आहिनि। पंहिंजी धीउनि फातिमा ज़ैनब जी नज़र में उन्हनि खे रखो जेके तव्हांजी धीउनि जा नाला। 2.5 सालनि जी मासूम गुम, ही मीर, ही पीर, ही जागीरदार, ही भोतार जंहिंजे आधार ते ही हुकूमतूं हलनि थियूं, इहे भाङे भाईवार आहिनि। इन्हनि समूरनि मामलनि में असांजे माण्हुनि खे खंभण में भाङे भाईवार आहिनि। इन्हनि जी पॉलिसी आहे माण्हुनि खे कीअं तंग कजे। असांखे को बि शौक़ु न आहे त असीं कंहिंखे डिस्टर्ब कयूं। असांजो वतन डिस्टर्ब थियो आहे तॾहिं असीं सभिनि खे वतन डिस्टर्ब थींदो, वतन खे तकलीफ़ ईंदी, असांजे लाइ को बि वधीक मोतबर ऐं आला कोन्हे। पोइ CS ऑफिसर छो न हुजे, या 4 महीननि जी ट्रेनिंग ते आयल 2 फूल लॻाए ऐं असांखे चवे त बाबा हाणे उथो, सिंध जो जेको आहे तव्हां फीतो जाम था कयो ऐं असांखे मथां हुकुम आहे ॿियूं फैमिलियूं जेके आहिनि तकलीफ़ में आहिनि। वञो वञी प्रिया कुमारी जी माउ खां पुछो, छा तोखे तकलीफ़ आहे? तुंहिंजी धीउ 25 महीननि खां गुम आहे, छा तोखे तकलीफ़ कोन्हे? छा तुंहिंजे सीने जी थञ सुकी आहे या न आहे सुकी? वञी पुछो उन्हनि खां। पोइ तव्हां असां सां ॻाल्हाइण जे लाइ अचो। तव्हां SSP हुजो, DSP हुजो, DIG हुजो या IG हुजो, असां तव्हां सां पोइ ॻाल्हाईंदासीं। मुगवी बाज़ियाब कयो, तव्हांखे ख़बर आहे सॼी केरु आहिनि, किथे आहिनि, टके जा थाड़ेल। असांजे नौजवाननि जे लाइ तई मुड़ुसु माण्हू आयो, असांजे शागिर्दनि जे लाइ तई मुड़ुसु माण्हू आयो, असांजे वतन जी ॻाल्हि कंदड़ माण्हुनि जे जिन जे घरनि में राति जो घिड़ी था पोइ न चौदीवारी जो तकदुस पामाल करे, न का माउ कीअं सुती पई आहे, का भेण सुती कीअं पई आहे, इन जी तव्हांखे ख़बर न आहे। उन्हनि जे लाइ मुड़ुसु माण्हू आयो, धाड़ेल तव्हांजी गिची में, उन्हनि खे एंटी एयरक्राफ्ट गन्स असां न आहिनि ॾिनियूं। सिंध जे शऊर उन्हनि खे एंटी एयरक्राफ्ट गन कोन्हे ॾिनी। तव्हांजा पुलिस वारा तव्हां जूं पाक वर्दियूं पायो, उन्हनि खे कचनि में हथियार फराम था कनि। तव्हां मिलियल आहियो, तव्हां
जीअं धाड़ेल असांजा दुश्मन असीं तव्हांखे पंहिंजो दुश्मन सम्झो ही बदमाशी छा ही जामशर जो शऊर बीठो आहे हिते न ही जेके दोस्त जिन एहतजाज जी काल ॾिनी असां त सोलिडेरिटी में अची घर थिया अचानक ख़बर न हुई एहतजाज आहे पर हैरत उन्हनि माण्हुनि ते थी वठे जेके डिसिप्लिन क़ाइमु नथा कनि खोड़ सारा माण्हू तव्हां उन्हनि जी जॻह ते पाण खे ॾिसो उन्हनि माण्हुनि जेके हिन वक़्तु तकलीफ़ में 5 ॾींहंनि खां कश्मीर बंदि आहे सिंध जूं समूरियूं सियासी क़यादतूं ज़ैन शाह सनान खान कुरैशी ही जेके बि टाइकून आहिनि लीडर आहिनि सभई उते वेठा आहिनि हाणे हर सिंधीअ ते फ़र्ज़ु आहे त उहो सिंध जो फीथो जाम करे रोड बंदि हुजनि जेके तकलीफ़ अचे थी न मां कोन थो ॾियां ही पुलिस वारा ही बीठल एहलकार उन्हनि खे तकलीफ़ खां बचाइनि छो जो तव्हां असांजे वतन खे तकलीफ़ ॾिनी आहे असांखां बर्दाश्त न थींदो मारे छॾियो गोलियूं हलायो सिंध जो नौजवान सिंध जो ॿुढो जंहिं वटि शऊर आहे असां तव्हांखां ॿी का बि घुर नथा कयूं अमजद शेख हुजे हाणे वरी चवंदा रूरल खोसो रखियो आहे असांजो दोस्त हो असां सां गॾु पढ़ियो आहे रूरल कोसो रखियो आहे केतिरियूं कामयाबियूं आहिनि हाणे असद शाह ऐं फातिमा फरोण जो वाक़ियो हल थी वियो हाणे उहो मगवी बाज़ियाब कराईंदो ऐं धाड़ेलनि खे ॾंडो इम्पॉसिबल The system is broken. Fight for revolution. जेसि ताईं धरणो जारी आहे जेसि ताईं को आला अमलदार यकीन ॾियानी नथो कराए त असीं अॻिलनि ते प्रेशर ॾींदासीं जेसि ताईं अॻिलनि ते प्रेशर पोइ अमजद खोसो SSP हुजे उते शेख या को खोसो अची SSP ते या को वको बारी जो चांडियो थिए तेसि ताईं प्रेशर ई उन्हनि ताईं न वेंदो हिन आला अमलदार हाणे बाक़ी हाणे 6 महीननि खां भर्ती थियल तव्हां हाणे असांखे चओ था त बाबा जेतिरी असांजो सियासी जेको आहे कद काठ आहे न तव्हांजो ओतिरी ट्रेनिंग बिना आहे तव्हांजो ओतिरो कैरियर बिना आहे तंहिं करे उहे माण्हू मोकिलियो जिन सां असां ॻाल्हाए सघूं